भिरिया रोड में 62 करोड़ की लागत से तामीर थींदड़ गिरड स्टेशन जो इफ्तिताह पीटीआई के सेनेटर सैफुल्ला अबड़ो कियो, जैमें शहरियन सियासी समाजी अगवानन वडे अंग में शिरकत कई। इन मौके ते शहरियन सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त असांखे तमामु घणी ख़ुशी आहे जो असांजे इन इलाइक़े जी देरीना मुतालबो जेको गिरड स्टेशन जो उहो पूरो थी वियो ऐं असांजो इलाइक़ो रोशन थींदो। हीउ इलाइक़ो असांजो कारोबारी आहे ऐं असांजे कारोबार में बि वाधि ईंदी। असांजी आबादी असांजे ग़रीबनि जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। जीअं त अॼु भिरिया रोड जी आवाम लाइ ख़ुशख़बरी आहे त अॼु असांजे लाइ हिकिड़ो निजो ग्रिड ऐं पंहिंजो जंहिंजो भिरिया रोड खां तक़रीबन 1-2 किलोमीटर परे आहे ऐं इहा 4-5 सालनि खां जदोजहद खां पोइ अॼु पाए तकमील ते पहुतो आहे। असां अलाह जो कम सां ख़ुशि नसीब आहियूं त असांखे निजो ग्रिड मिलियो आहे। भिरिया रोड में जेके कुंडा चोरी या वोल्टेज जा मसला हुआ उहा ख़तमु थी वेंदा। हींअर वापडा जी आला इख़्तियारी खां असां रिक्वेस्ट था कयूं त इहा जेकी चोरी आहे कुंडा आहिनि इहा ख़तमु करे लोड शेडिंग जो आधार ख़तमु कयो वञे। ऐं असांजो काफ़ी देरीना जेको इहो मसइलो 15-20 सालनि खां जेके लोड शेडिंग जो प्रॉब्लम हुआ, लो वोल्टेज हुआ, असांजा स्टेप ट्रांसफार्मर रोज़ सड़ी वेंदा। अॼु असां इन्हनि सभिनी मां जान छॾाईंदासीं। ख़ुशी जी ॻाल्हि आहे ग्रिड जो स्टेशन जो इफ़्तिताह पियो थिए ऐं ॿिए हंधि ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असां जो जेको आहे रेती मोहल्ले आहे शुरू खां वठी असांखे हिकु डेरो फिल्टर ते रखियो वियो आहे जिते 18 खां 20 कलाक लोड शेडिंग आहे ऐं जॾहिं लाइट अचे थी उन में फ्लक्चुएशन जो ॾाढो मसइलो आहे। असांजी शयूं सड़ियूं लखनि रुपए जो असांजो नुक़सानु थियो आहे। शहरियन सियासी समाजी अगवानन जो चवण हो त भिरिया रोड जे मुक़ामी माण्हुनि खे लोड शेडिंग ऐं लो वोल्टेज सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो हो, जेको हाणे हल थी वियो आहे। कैमरामैन असगर चौहान सां गॾु राशिद मजीद चौहान, सिंध टीवी न्यूज़, भिरिया रोड।